बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम करम वारो आहे, रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। अकड़ वॾाई इहो इंसान में हिकिड़ो ऐब हूंदो आहे। जंहिं शइ जी का क़ीमत न हुजे, जंहिं शइ जी का गारंटी न हुजे, उहा शइ माण्हू वठे ई छो। हिकिड़ो हमरा घोड़े जे तेज़ रफ़्तार कयूं अचे पियो त मिटी बि ओॾारियूं अचे पियो त कंहिंजो ख़्यालु कोन हो त मिटी मां ॿाहिरि निकिरे या को वॾो माण्हू निकिरे, उन सां एक्सीडेंट थी पए। त ओचिते हिकिड़ो बुज़ुर्ग निकितो। उन बुज़ुर्ग हिन खे हकल करे चयो त थोरो आस्ते घोड़े खे आण, हिते घर आहिनि ऐं को ॿाहिरि निकिरी पए ऐं तुंहिंजी एॾी अकड़ आहे, इहा अकड़ भली न आहे। उन वधीक पंहिंजे अकड़ ऐं आकड़ में उन बुज़ुर्ग खे जवाबु ॾिनो त मां फ़िलाणे बादशाह जो ग़ुलाम आहियां ऐं बादशाह मूं ते वॾो महिरबानी आहे ऐं मां बादशाह जो ख़ासि आहियां। जॾहिं बादशाह राति जो सुम्हंदो आहे त मां हुनजी हिफ़ाज़त कंदो आहियां। जॾहिं हुनखे बुख लॻंदी आहे त उहो मूंखे चवंदो आहे त मूंखे खाराए। हर ॻाल्हि हू मूंखां पुछंदो आहे। त बुज़ुर्ग चयो त भला तोखां का ग़लती अगरि थी वञे त पोइ चई, पोइ इन ॻाल्हि ते बादशाह जेको आहे त मूंखे हंटर सां मार ॾींदो आहे। बुज़ुर्ग मुस्कुराए हिन खे जवाबु ॾिनो त तोखां वधीक पोइ मूंखे अकड़णु घुरिजे। इहा आकड़ जेका तो वटि आहे, इन खां वधीक त मूंखे आकड़ करणु घुरिजे। जंहिंजो मां ग़ुलाम आहियां, मूंखे जॾहिं बि बुख लॻंदी आहे त मूंखे उहो खाराईंदो आहे। जॾहिं मां सुम्हंदो आहियां त मुंहिंजो उहो हिफ़ाज़त कंदो आहे ऐं जॾहिं मां ग़लती कंदो आहियां उहो मूंखे बिना सज़ा जे मूंखे माफ़ु करे छॾींदो आहे। त फ़ौरन उहो आकड़ वारो ग़ुलाम घोड़े तां लथो ऐं अची हिन जे पेरनि ते किरी पियो। चई त अहिड़े बादशाह जो ग़ुलाम मां बि हुजां। बुज़ुर्ग हुनखे चयो त तूं अलाह जो थी वञ, उहो सभ खां वॾो बादशाह आहे। तूं बुखारो हूंदे त तोखे खाराईंदो, तूं सुम्ही पवंदे निंड कंदे त तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो ऐं तोखां कई ग़लतियूं थींदियूं त बि हू माफ़ु करे छॾींदो। आकड़ जी का बि गारंटी कोन्हे ऐं आकड़ इंसान खे सूंहे बि कोन थो। कोशिशि कंदा कयो त आकड़ न कजे। आकड़ वॾाई खां बचो, छो जो इन जी का बि गारंटी कोन्हे। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अल्लाह निगहबान।